करमपुर जे ॻोठ मीर शाहनवाज़ ख़ान बंगलाणी में एग्रोविन सारनि जी हाइब्रिड ॿिज जी कंपनी तरफ़ां एरिया मैनेजर ख़लील अहमद बंगलाणी जी ज़ेर निगरानी में आगाही मुहिम प्रोग्राम जो इनेकाद कयो वियो। प्रोग्राम में इलाइक़े जे ज़मींदारनि आबाद करण ऐं मज़दूर हारियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। प्रोग्राम जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो। कंपनी जे बिज़नेस डेवलपमेंट ऑफिसर नदीम अहमद चाचड़ एग्रोविन सारनि जे हाइब्रिड ॿिज ऐं कंपनी जे ज़रई दवाउनि जे फ़ाइदनि ते पिणु तफ़सीली रोशनी बयानु कई ऐं सारनि जे ॿिज ऐं रोंबे जे बहितर वक़्त खां आबाद करण हारियुनि खे पिणु आगाह कयो।